अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों जो पंहिंजो भाउ ताहिर कुंदर जी तो असां अॼु गुल होटल ते मौजूद आहियूं हालाणी में। असां वटि तमामु बहितरीनु महिमान आया आहिनि। असांजो तमामु बहितरीनु प्रेम प्यारो मुर्शिद साईं राशिद शाह। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? त शाम जे पहर में हालाणी शहर में मज़ो अचे पियो? ॿियो दफ़ो आया हूँ माना हिन कम जे हिसाब सां। जी जी सर। पहिरियों ख्वारी खणी वियासीं हालाणी में। जी सर। हाज़र ख्वारी असांजी न ही उहा पोइ हालाणी वारनि जी जेका आहे या घणो नथा ॻाल्हायूं। जी जी सर। बहरहाल जेको थियो ख़ूब थियो। हिन वक़्तु दोस्तनि सां वेठा आहियूं। जी असांजी मीटिंग आहे। कुझु दोस्त हेॾो हिन में आयो आहे, हेॾो बि संगत घुराई आहे। जी जी सर। मीटिंग किथे थो कम खे पुॼे, असांजो कमु किथे थो पुॼे। जी हा दा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? दुआउनि भला गोॾ पाया आहियो? गोॾ असांजो इहो लुक आहे सिंधी पुष्पा जो। असां हिन वक़्तु हालाणी शहर गुल होटल ते वेठा आहियूं, जिते बहितरीनु होटल आहे, ॾाढो मज़ो आयो। हिते त असां पहिरीं हिकु चकर आयासीं मेले ते। जी जी। ॿियो चकर आहे हिते असांखे, पर ईअं त सम्झो ॾाढो सुकून लॻो पियो आहे। हालाणी शहर बाक़ाइदे आहे ऐं हिन होटल ते वेठा आहियूं। गुल होटल ते बहितरीनु आहे ऐं पाण जेको असां लुक खणंदा आहियूं उहो सिंधी पुष्पा आहे। झुकेगा नहीं अपने दम पे बनाए। वाह जी वाह। दादा तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, नालो ॿुधायो। अली विस्तड़ो तमामु बहितरीनु साईं असांजी हालाणी जी शाम जो वक़्तु आहे ऐं ॾाढी शाम ख़ूबसूरत लॻियल आहे असांखे। ऐं अंत में असांजा सीनियर जेके आहिनि उस्ताद साईं धनी बदशाह, साईं मोहतरम असांजो तमामु KTN जो तमामु बहितरीनु अदाकार डायरेक्टर साहिबु आहे, जेको असांखे तमामु बहितरीनु ख़ुशीअ सां दावत ॾिनी आहे। हालाणी शहर में हिकु ख़ूबसूरत होटल ते वेठा आहियूं ऐं असां सां ख़ूबसूरत महिमान आहिनि, जेके असांजे भले में भला, मिठे में मिठा, मासी खां वधीक प्यारा माण्हू। वाह 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 जी। महिरबानी तव्हांजी जो असांखे तव्हां बिल्कुलु आहे की हालाणी शहर में घुरायो। साईं तव्हां थोरो पंहिंजो तारीफ़ कराइजो। गुलाम शबीर मला लाड़काणो। अच्छा माना ज़ात में माइट हाणे वरी ॿीहर मिलूं था। सर मुंहिंजी बज़ातियूं हा अमी मुंहिंजी मल्हान मां आहे, पर उनजी डेट थी वई आहे। अला जन्नत नसीब कंदुसि। हले तो को न को माइट मिले सब। हा बिल्कुलु। हीअ मुंहिंजो पंहिंजो भाउ ताहिर कुंदर। अहिड़ी फोटो सेशन बि हले। हीअ उस्ताद धणी बख़्श गांगरो पाण कंडियारे खां। साईं तव्हां छा चवणु चाहींदो? असां वटि अॼु साईं राशिद शाह मौजूदु आहे। साईं वॾी हिकु फिल्म खणी आयो आहे, असां सां गॾु आहे। असां अॼु ॾाढो ख़ुशि आहियूं। मुंहिंजो दोस्त प्री प्यारो परवेज़ मौजूदु आहे। साईं नौशर जो दोस्त अॼु हुन सां मुलाक़ात थी आहे। तमामु प्री प्यारो दोस्त आहे ऐं मां ही आख़िर में शहर चढ़ंदुसि। जी जी। ॾुखिया सुखिया ॾींहड़ा गुज़ारे वेंदासूं। हा जी। के विसरनि था के विसारे वेंदासूं। सही। ताहिर रुण जी न हुई आदत असांखे, ताहिर जे रुनासीं न सभु अदा करारे वेंदासीं। हाय 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 वाह 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 साईं वाह। जी दोस्तों ॾाढो मज़ो आहे ऐं असां सुबुह खां वठी निकितल हुआसीं उस्ताद धणी बख़्श वटि। वरी अचानक थोरो मीटिंग हुई, साईं राशिद शाह फ़ोन करे वरिती। पोइ हे हाल वग़ैरह जेके आहिनि तकड़ में सफ़र में हुयासीं, निकितल हुआसीं कुझु संगत में। इन हिसाब सां वार वग़ैरह सेट न आहिनि त आयूं मौला ई लॾो आहे पंहिंजो बाबा। ही संगत वेठी आहे। तक़रीबन दोस्तनि जा मुख़्तलिफ़ सभिनी जा माना कंहिंखे बि रहाईंदो कोन्हे। सभिनी चश्मो हथ में शीशो किरी पियो, भॼी पियो, टुटी पियो भाउ, टुटी पियो। साईं जो हा वाह तुआरे उस्ताद जो। पुष्पा ॿियो हाल वालियो? लॻो पिया बसि असां नौशहर सिटी में रहंदा आहियो? इहे असां ज़िलो नौशहर फिरोज़ जा आहियूं, पर थोरो नज़दीक 3 किलोमीटर ॻोठ आहे। कहिड़ो? सॼो वेंदो आहे मस्जिद। अच्छा अच्छा। हुन में राज कंदा आहियूं। असांखे साईं जो इतला पियो, साईं बहितरीनु आहे। जी जी। यार सीनियर वेठा आहिनि। जी जी। तव्हां बि तव्हां जी अदा साईं असांखे टाइम थी वियो आहे तक़रीबन 5 6 महीना थी विया आहिनि असां हिन फील्ड में आयासीं। अच्छा अच्छा। शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं यार आहिनि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हाणे इंशाअल्लाह संगत जो साथ रहियो। जी जी। असांखे दोस्त मिलंदा था वञनि। असां सुबुह खां अॼु निकितल आहियूं। मुंहिंजो दोस्त आहे तमामु 20 सालनि खां असांजी संगत आहे। गुलाम शबीर मीरानी साहब लाड़काणी जो दोस्त आहे। असां जीअं निकिता आहियूं सुबुह खां वठी, हालांकि मुलाक़ात नवनि दोस्तनि सां आहे। सभु जेके बि मिलिया आहिनि सभु नवां दोस्त आहिनि, पर जीअं असांखे मिलंदा आया आहियूं, मोट मिलंदी आई आहे। जेकॾहिं ईअं साथ रहियो
त इंशाल्लाह असां पंहिंजे प्रोजेक्ट खे कामयाबु कंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह सर। तस्वीरूं हिकु ॿ कढ जी सर जी। दोस्तों अगर जी तव्हांखे हीउ व्लॉग पसंद आयो आहे, अगर नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो बाबा। फ़िलहाल मुंहिंजो वॼी वियो आहे। बाय बाय, दुआन में याद, पाकिस्तान ज़िंदाबाद।